मीर वो मीर अता हुसैन जी मेहरबानी आहे जेको हिकिड़ो सरहद जे लाइ संजीदा किरदार अदा करे थो। चवे थो त बाबा सरहद जे माण्हुनि खे सरहद जे पसगिरदाई खे टाउन मिले, छो त टाउन मिलण सां इहो थींदो त असांखे डायरेक्ट फंड मिलंदा ऐं असांजी ख़ुशहाली थींदी ऐं असांजा माण्हू उन में साफ़ सुथराई सिहत जूं सहूलियतूं असांखे टाउन जी तरफ़ों मिलंदियूं। ॿियो सिंध में सरहद जेको सिंध में ॿिया टाउन आहिनि। असां वटि घोटकी ज़िले में हिकिड़ो नंढड़ो शहर आहे आदलपुर, उहो टाउन थी सघे थो पर सरहद कोन थी सघे। छो त हिते कंहिं वॾेरे जो पुटु कोन्हे या वॾेरे जी का जागीर कोन्हे, घर कोन्हे, उनजे करे सरहद टाउन कोन थो थी सघे। सिंध जे ऐं सरहद जे माण्हुनि खे गुज़ारिश कंदुसि अता हुसैन जो साथ ॾियो ऐं असां उन सां साथ में साथ हुजे त जीअं टाउन वठी सघूं। तव्हांजी महिरबानी।